लीडर टीवी पारां हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं जनाब मसूद नूरानी साबिक़ एडवोकेट जनरल सिंध जो सहाफ़ी ऐं अदीब दानिश्वर उन सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि। मां जिन पहिरियूं क़िस्तूं न बि ॾिठियूं आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त जनाब मसूद नूरानी साहिबु जेको आहे उहो सिंध में 4 मार्च जा जेके हीरा हुआ उन्हनि में हिकु आहे ऐं सिंध में 60 जे ॾहाके खां वठी जेका पॉलिटिक्स आहे उनजो अखियुनि ॾिठो गवाह रहियो आहे ऐं पीपल्स पार्टी ठहण खां पोइ पीपल्स पार्टी जी हुकूमत अचण खां पोइ हू जनाब मुमताज़ अली भुट्टे सां गुलाम मुस्तफ़ा जतोई सां या ख़ुदि जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब सां उन्हनि जे तमामु वेझो रहियो, उन्हनि सां गॾिजी कमु कई। हिकिड़ा डिघा तफ़सील डिघी तारीख़ी गवाही आहे जंहिंमें हू पाण रहिया आहिनि। इन करे अव्हां खे ही सभु इंटरव्यू ॾिसणु खपनि, ख़ुदि नूरानी साहिब खे बि सम्झण लाइ, उनजी ज़ात खे, उनजे घर खे, उनजे घर वारनि खे सम्झण लाइ। सॼी ज़िंदगी खां हिते हाणे 80 जे पेटे में पहुता आहिनि ऐं हाणे छा था सोचनि, छा था चवनि, इहो अॻिते हली ॻाल्हाईंदासीं। हा नूरानी साहिबु, हाणे तव्हांजी मीटिंग जो किसो पिए हलियो। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि हिकु तमामु ज़रूरी रहिजी वई। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त I believe in both physics and metaphysics. Both. अच्छा। जीअं एरिस्टोटल उरस्तु उन किताब पढ़ंदो त उहो ॿिन्ही शयुनि फिज़िक्स जी ॻाल्हि बि करे थो, मेटाफिज़िक्स जी ॻाल्हि करे थो। यानी मां बि तबियत आहे हिन दुनिया खां पोइ वधीक छा आहे, हीअ का दुनिया आहे छा। त इहो जॾहिं वाक़ियो 4 मार्च जे वाक़े खां थोरो अॻु में आउं ॾिसंदो आहियां उते मां मथे चित ते सुम्हंदो हुउसि। मां चित ते सुतो हुउसि, राति जो 2 थिया हुजनि पढ़ी लिखी करे। हाणे मां सुम्हण वारो आहियां। मां जीअं लेटियुसि त ॾिसां त बाबा पियो अचे। बाबा सपाटो पाईंदो बाटा वारो ऐं पायजामो इहो अचे पियो, सपट 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 सपट। मां वेही रहियुसि, बाबा पियो अचे। राति जा 2 अॼु भरिसां खट ते बीह रहियो ऐं मूंखे इहा दुआ ॾिनी, बाबा तोखे ख़ुदा कामयाबु कंदो। वरी सपट सपट सपट। मां चयो बाबा खे छा थियो, राति 2 बजे अची आयो आहे, अॼु मूंखे दुआ कई ॾे हली वियो। सुबुह जो वरी मां अम्मा सां ॻाल्हि कई, बाबा राति जो आयो मूंखे दुआ ॾिनई, जी किथे आयो, पिणे हिते वेठो त आई कोन हो। बाबा सां ॻाल्हि कई, बाबा 3 हफ़्ता मथे कोन आयो। हा कंहिं बाद अलाए छा आहे, पाण कोन आयो। somebody else, केरु हो ख़ुदा ॼाणे छा हो, दुआ मूंखे ॾिनई। तव्हां सम्झो वालिद साहिबु आहे। मां बाबा आहे। हा बाबा आहे। बाबा इहो जो उन इहो थियो 3 मथे आई घुटो। त बहरहाल उते बाथरूम हूंदो हो। हाणे इहो इहा ॻाल्हि हिकिड़ी थी वई। हीउ ममण मची पियो, इलेक्शनूं खटियमि, हीउ थियो हू थियो हू थियो। हाणे अची आहे कॉन्फ्रेंस अची आहे, सभु अची मुंझा न कजे छा, सॼो शहर में हंगामो आहे, शहर बंदि। अची जिथे जलसो बसूं लॻंदियूं त दुकान वुकान बंदि थी वेंदा टप खां। पथरा बि कंदासीं, हू बि कंदासीं, हू कंदासीं। नारा कमिशनर आहे, उन पुलिस सॼे शहर में बि हले, अफ़रा तफ़री हुई। हिन खां अलावा जीअं आस्ते आस्ते हाणे सॼो फैलिजंदो पियो वञे। ऐं इजलास में त हिकिड़ी ॻाल्हि उहा मूं महसूसु कई। हाणे बि सोचियां थो त जेको बि टीचर या प्रोफेसर या हेड ऑफ डिपार्टमेंट सभई हुआ, उन्हनि जो असां सां ॻाल्हाइण जो रवैयो बिल्कुलु चेंज। जहिड़ासीं हुननि जा बुज़ुर्ग हुआ, हर माण्हू अग्रीव्ड हो, हर माण्हू परेशान हो सिंध जे बारे में। हर माण्हू क़ौम परस्त थी चुको, टीचर हुजे को बि हुजे, अंदरि में हुनखे सिंध मौजूदु। ऐं उहा असांजो हुन में त असां हुननि जे वॾा हुननि खे अक़ीदत असांजे लाइ मोहबत जहिड़ी थी पई। असीं जहिड़ा हुनजा पीर हुजे, माना जेको बि रेज़िलिएंट फोर्स हो, रिस्पेक्ट ऐं सभु कुझु असांजे हवाले करे छॾियो। माना हुन रेज़िलिएंस लाइ हुननि खे रिस्पेक्ट हुई। बिल्कुलु
सॼो उन्हनि के ऑफिसर के पुलिस वारा ऑफिसर जेकॾहिं को सिंधी हो त सभु सिंधी इफेक्टेड हुआ उन्हनि असांखे सभिनी असांखे सपोर्ट कयो अच्छा के बिल्कुलु ख़ासि माण्हू उन ज़माने में त को वॾी कंहिं पोस्ट जो सिंधी त हुआ ई कोन बाद में उहो आयो हो ईसाणी साहबु उस्मान ईसाणी आयो हो डिप्टी कमिश्नर ते उनजा किसा ॿुधाईंदासीं पोइ ज़बरदस्त माण्हू हो दिलेर ऑफिसर हो अब्दुल्ला जे मेमन साहब हा ये बाद में बाद में अञा कंट्रोल आहे कमिश्नर जो अञा आमिरत जो कंट्रोल आहे अञा अयूब ख़ान ज़बरदस्त फ़ौज जो आहे ग़लबो असां नेठि छा था चाहियो लॻारे छा थो चईं भला तूं चईं असां चवंदा त वापसि अचे त पोइ हुनखे लंबी बस हाणे इहा आहे न वाइस चांसलर तव्हांजो इहो त पंहिंजो आहे हा सी पर असांजी सुवाल त हुनखे छो हटायो अचे भला नेठि तूं भला हाली मिल कमिश्नर सां मिल सां उहो चए थो त भले मूंसां मिलो अची जेको मसइलो आहे लॻारी एग्री कयो असां सलाह कई मूंसां सलाह कई उन ॾींहुं मुजीब वियो हो कराची कम सां या मुजीब कोन हो हा पीरज़ादो प्रेसिडेंट असांजो कोन हो वियो कंहिं कम सां उहा जॾहिं मीटिंग थी पोइ मुंहिंजो मां सम्झा त हिकु ॿ मीटिंगूं ॿियूं बि थी हुयूं या मीटिंगूं बाद में रिपोर्ट ॾियण लाइ असीं आयासीं त वरी ॿी मीटिंग उहा थी सुबुह जो सवेल असीं 6 धारे 6:30 धारे उते कमिश्नर जे हाउस वियासीं इहो 4 मार्च खां अवल हाणे इहा 2 मार्च आहे या 3 मार्च आहे उहा यूज़ थी वई तव्हां शहर जा गश्त करे छॾिया नारा हणी करे छॾिया हुनखे चमाट भई रहीम सिद भई रहीम सिद हिकिड़ी बि हरकत कई जेका सुठी कान हुई उहा त उहा जेका माई छोकिरी हुई जेका कमिश्नर साहिब सां हुनजी इंफॉर्मर हुई या हुन सां गॾु हुई या हुन सां गॾु को वास्तो हुन सां हो हाणे उहा मरी वई हूंदी औरत आहे त छा चइजे उन सां उहा जॾहिं यूनिवर्सिटी में आई त हुते नंढिड़ो बाग हुन में ओल्ड कैंपस में हुन दरवाज़े खां ॿिए दरवाज़े खां हिन पासे कैंटीन वारो दरवाज़ो कैंटीन हूंदी हुई त उते असांजूं शाम जो असांजी सुबुह खां वठी शाम ताईं जनरल बॉडी बि हलंदी हुयूं सुबुह खां वठी शाम ताईं उन कैंटीन जे ॾाकड़ुनि ते बि तकरीरूं कंदा हुआसीं ॿिया सॼी बीहंदा शागिर्द जी गॾु थींदा हुआ ॿुधंदा हुआ तो हिन छा कयो राति जो कपिड़ा लाहे छॾी कपिड़ा लाहे ईअं उन्हनि खे उन्हनि जे अॻियां मायुनि जे अॻियां उहा ॾाढी असांखे हट कयो जोशी बि हुनखे बि दलील करिणो हो कई पर असां ॾाढो ख़्वार थियासीं न पर उहा तव्हांजे छा अगेंस्ट ॻाल्हाईंदी या उहा कमिश्नर सां मिलंदी हुई असांजो ख़्यालु हो इंफॉर्मेशन हुनखे पहुचाईंदी हिकु मिंट जी छा पियो थिए छा न पियो थिए इन विच में हसन अली बि असांखे सॾायो मूंखे ऐं हिनखे यूसुफ या थी त मुंहिंजी बि गॾु हुजे जीअं मां नथो चाहियां बाबू मां नथो अचणु चाहियां छो त न कयो स्ट्राइक रोअण जहिड़ो थी वियो महिरबानी कयो न कयो स्ट्राइक मूंखे मां कोन वापसि थींदुसि मां वञा थो मूंखे जेको मूंखे करिणो त मां करे ॾियां वञा थो छॾियो तव्हां मूंखे छॾियो न कयो यूसुफ न कर यूसुफ महिरबानी कर न कर रोअण जहिड़ो थी वियो असांजो थी असां करे चुका आहियूं हाणे निकिरी चुका हाणे असांखे वापसि वठी तव्हां चवंदो त कोन इन पसमंज़र में भैया कमिश्नर असांखे सॾायो पोइ सभई गॾु अची थिया वाइस चांसलर साहिबु सभई हेड ऑफ डिपार्टमेंट जो सॾायो जंहिंमें अफ़वान साहिबु हो इंजीनियरिंग कॉलेज ॿिया हुआ असां वियासीं ॿाहिरि कमिश्नर हाउस जे ॿाहिरि उमर मेमन बीठो उमर मेमन हिकिड़ो ज़बरदस्त नेशनलिस्ट हुओ आली शान माण्हू दिलि जो कुशाद हुओ असांखे ॾाढो मदद कंदो हर तरह सां वेंदासीं त असांखे खाधो पीतो तमामु पढ़ियलु ऐं सॼो हिकिड़ो मोहबतनि माण्हू पर कम्यूनिज़म जे ख़िलाफ़ु ॾाढो मज़हबी माण्हू कम्यूनिज़म जे सख़्तु ख़िलाफ़ु जंहिंजे करे डॉक्टर इब्राहिम खलील वांगुरु त न ईअं बि कोन हो त ॻाल्हि बि पिया कनि सॼे मुल्क जी पाकिस्तान में पिया कनि पर हीअ वरी सिंध जी ॻाल्हि करे पियो
नेशनल सिंध हद नहीं ॿियो हो ॿियो हुनखे पाकिस्तान वग़ैरह जो गणती कान हुई पोइ विछो ते असांखे ॿियो मिसरो खे चई मुंहिंजी वक़्तु अञा घटि थी मिलियासीं सुञातई कई त हुनखे चई गुड लक मुड़ुसु माण्हू थी बीहजांइ मुड़ुसु माण्हू थी बीहजांइ ॾेको अची त भयूं वियासीं यूस लॻाए बाबा वो बादशाह हो बादशाह सिगरेट सिगरेट माची सरी कमिश्नर वटि हीअं पियो ॻाल्हाए हुन सां जहिड़ो को हुन जेको नौकर हो कमिश्नर कोन हो को नौकर हो एॾो हुनखे ज़लील कई नेठि हू बि जेको आहे शागिर्दी वारे लेवल ते मोटी आयो कमिश्नर सां लेवल हुन बुआ ठाही हुन बि लॻियो न मोड़ो ॻाल्हाइण ॿोलाइण में वेझो थी वियो खिल भोग ही बि थी उहो बि थी यूसुफ लगारी कॾहिं कॾहिं छा कंदो हो जो वरी पेर खणी मेज़ ते रखंदो हो ऐं वेठो असां हुन पेर पइजा मुंहिंजे अॻियां ॿियो वरी वाइचो सां कई जो साले कुरेशी आयो उन सां घणो करे कंदो कमिश्नर जे अॻियां कोन कई पर इहो कमिश्नर खे ख्वार ख़राबु ॾाढो कई तो हुन मीटिंग में कमिश्नर छा चयो कमिश्नर चयो त मुंहिंजो को ॾोही कोन्हे को मुंहिंजो वास्तो ई कोन्हे को मां किथे तव्हांजे वाइचंद खे हटायो आहे उहो मथां आयो आहे मथां आहे मुंहिंजो छा वञे अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे की मां सिंधियुनि जे ख़िलाफ़ ई कोन आहियां मां त सिंधियुनि जो हामी आहियां मां सिंध जो मददगार आहियां मां हीअ कमु कयां मां हीअ कमु कयां त डिवीजन खे मूं ठाहियो आहे तव्हां ॾिसो त सही न हुन जो न सॼी शरारत तुंहिंजी आहे तूं जासूस पंहिंजा असांखे मां ई जासूस रखी अथई हिते हू रखियो अथई ऐं जेको सॼी शरारत तुंहिंजी आहे ताहिर हुसैन वारा मसइला ही सभु ॿुधाई हणंदे कची त ठीकु आहे लगारी में या तव्हां ख़ामी चओ या हू बि चओ त अल्टीमेटली कंहिं विच वारो रस्तो ॻोल्हींदो विच वारो इन जो जेको इस्तेमालु आहे वॾी पॉलिटिक्स आहे पॉलिटिशियन ऑलवेज पॉलिटिशियन रिजिड न हूंदो आहे रेवोल्यूशन रिजिड हूंदो आहे छाकाणि रेवोल्यूशन में का हिकिड़ी लाइन आहे न पॉलिटिक्स जेका आहे उहा नेक्स्ट चॉइस वाट न वाट इज़ नेक्स्ट चॉइस एंड त हुन में आई कान्हे का एंड करे बीह नो उन में ॻाल्हाइणो आहे हलिणो आहे की ॿियो को ऑप्शन आहे ॿियो को तरीक़ो आहे कंहिं तरीक़े सां कम खे ठाहिजे हुन चयो ठीकु आहे हाणे हीअं कर कमिश्नर तुम ऐसा करो न ॻाल्हाए कीअं पियो तुम ऐसा करो तुम ऐसा करो तुम अच्छा तुम बुझा कोन हीअं त बाक़ी वर्चुअली जेका बि हुनखे करणी था कीअं ऐसा करो आओ यूनिवर्सिटी मैं बैठा हूँ ना लाइब्रेरी में आओ वहाँ मैं जनरल बॉडी कॉल करता हूँ जो नूरानी साहब है ये अपनी बुलाएंगे अपने लोग भी इंजीनियरिंग कॉलेज की भी आएंगे दूसरे कॉलेजों से भी आएंगे तब उन ज़माने में मां तव्हांखे ॿुधायो त कामिल राज पर पहिरियों शुरू में आयो सुलेमान शेख बाद में अञा सींधी कोन पर कामिल असां सां गॾु हो कामिल साहब कामिल राज पर गॾु हो हिन कामिल राज पर वरी पहुचां थो कामिल राज पर जी ख़ूबी तव्हांखे ॾिसी थो ॿुधायां मां खामिल ते घणो नज़र न रखंदो आहियां खामिल ते घणो नज़र रखण सां उहो ख़राबु ॾिसो थो थिए ठहे कोन थो बिगड़ी थो वञे ख़ूबियूं त इहा मीटिंग असां हुन में प्रपोज़ कयोसीं मूं वरी ॿिया इशू चई यार हे इशू खे छॾ हीअ बि त हेॾो सारो मसइलो तव्हां अचो आप तुम आओ अगर माफ़ी मांगो हमसे माफ़ी मांगो छा जी माफ़ी जॾहिं हो चए कि ये मैंने गलत काम किया मुझे बड़ा अफसोस है और आप कहें कि इसको वापस बुलाओ आप कहो दोनों साहब से बात करो लेकिन आप माफ़ी पहले मांगो फिर हमने आगे देखें तब के सामने हाथ मांग के माफ़ी मांगो ये ग्रेट मैं आऊँगा ठीक हाँ उन्हें नहीं है ॿिए ॾींहुं सुबुह जो हुनखे अचिणो हो असां साॻियो नमूनो हुन चयो त ये ख़त्म करो ये कुत्ता है ये अच्छा नहीं लग रहा आप मेहरबानी करें
शहर में बड़ा वो है, मेरी रिस्पॉन्सिबिलिटी है कि मैं पीस रखूँ। आप मुझे न करें मजबूर कि मैं कोई ऐसा उठाऊँ कदम। ये उठा के देखो कदम, उठा के तो देखो। सुठो बहस हलियो। इन एज में हिकिड़ो माण्हू कोई स्टूडेंट आहे, भले खणी प्रेसिडेंट आहे, पर अहिड़ी हिन सां कमिशनर सां जंहिंसां एमएलए बि टाइम वठी पोइ बि लॻा हुआ, हफ़्तनि खां हफ़्ते जो टाइम। एक हफ्ते के बाद आप एजाज मीर एजाज एक हफ्ते के बाद, मखदूम एक हफ्ते के बाद टाइम पियो मिले। उन खां पोइ 15 मिंट अधु कलाक वधि में वज़ीर रिकमेंड हो अला मुंहिंजा हुनखे बि रिकमेंड कयो, हिकिड़ो ॿियो कयूं थियो। असां आयासीं जी हुन में इजलास में उन ॾींहुं आयासीं या ॿिए ॾींहुं आयासीं, असीं रिपोर्ट कई थी। ठीकु आहे, तयारियूं थियूं, असां जनरल पार्टी जूं असीं पहुतासीं हुते लाइब्रेरी में, कोन आयो। इंतज़ारु कयोसीं के थियो, हाणे लॻारी कंट्रोल खां ॿाहिरि निकितो। तकरीरो हू वरी साॻिया जुलूस, वरी साॻियूं जनरल पार्टियूं, वरी हाय 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 कुतो ॻोल्हियऊं, कुते ते वरी ढऊं लिखियऊं, मसरूर नालो लिखियऊं हुनखे। इहो थींदो आहे, शागिर्द कंदा आहिनि। वरी वञी फुलली ते निकिता, वरी हाला रोड ही रोड चकर हणंदा, सॼी दुनिया में ख़्वार ख़राबु कंदा। तंहिं ज़माने में अख़बारुनि ते हुकूमत जो मुकमिल कंट्रोल। अली अहमद बिरोई, ही वॉज द डायरेक्टर इंफॉर्मेशन हैदराबाद। उन हिकिड़ी ख़बर ॾियणु कोन ॾिनी। इबरत में का नंढड़ी ख़बर का छपजंदी हुजे, शाबाश आहे काजुनि खे, उहा नंढड़ी एतिरी ख़बर 3-4 सिटियुनि जी, हिकिड़ी नंढड़ी अधु इंच 2 इंचनि वारी कालम, नंढड़ो 2 इंच टोटल, 2 स्क्वायर इंच। जेतिरी तव्हांजी लेवल हुई ज़बरदस्त हुई, पर ही जेको हो हिननि जे माण्हू जी लेवल घटि हुई। ऐं मजबूर हुआ नौकरियुनि जी डप खां, उन्हनि जे डप खां। ऐं बिरोई बिरादरानो ॿिनी ॼणनि जो जेको हो घणो करे प्रो गवर्नमेंट रहियो आहे। बिरोई बिरादर्स माना जनाब एके बिरोई आख़िर में कोन केस हलायो भुट्टे साहिब जे ख़िलाफ़ जेको हलायो न। ऐं हुन जज असांजो वकील जी चई त मां त करे चुको आहियां हुन साइड खे, तंहिं करे नथो करे सघां। ऐं भाई बाद में ईंदासीं हुन वियासीं। इहो थियो, ॻाल्हि कान ठही। वरी हाणे कमिश्नर तंग थी वरी सॼी राति मुलाक़ात मीटिंग कढी टिया कॉलेज बंदि करे, टिया कॉलेज बंदि, जेको बि इंस्टीट्यूशन बंदि थी वियो आहे। शहर जॾहिं जुलूस शुरू थियो वञे ऐं यूनिवर्सिटी सॼी फुल हुजे। जाम साखी वारा जेके हो आयो, जाम साखी सां गॾु हूंदो हुओ नायत कश्मीरी नदीम। हींअर बि आहे नदीम, तव्हां सां शायदि दुआ सलाम अथसि। नदीम पूरो नालो विसरी वियो, असां ॻाल्हाईंदो कॾहिं कॾहिं। नदीम, इनायत कश्मीरी, इहे 2 ॼणा गॾु, ऐं मीर सेबो, इहे 4 ॼणा हूंदा हुआ। वरी 2 ॼणा इनायत कश्मीरी। महर हुसैन शाह बि ॿुधायो था। महर हुसैन शाह सां गॾु हू घणो हुन सां गॾु कोन हो, ऐं हूंदो हुननि सां गॾु, 2 गॾु हूंदा हुआ। जाम साॻी वध लीडर, ॿिया सां गॾु हुआ, असिस्टेंट हुआ। ऐं 2 ॼणा 3 ॼणा हुन जे ग्रुप जा ख़ासि। जेल में बि गॾु आयासीं, शाह कोन हो। ऐं ही गॾु इनायत कश्मीरी थेबो, इनायत कश्मीरी शायदि कोन हो, थेबो उहो जेल में। इनायत कश्मीरी 2 ॼणा ई हुअसि, बाक़ी मेर सिंह जा कोन। हाणे मसरूर चिड़ी पियो आहे, मसरूर चिड़ी पियो। ऐं मथां तव्हां पंहिंजी रेजिमेंटल लाइन वरिती, असां उहा वरी वटि हिन जो एग्री करे फिरी वियो, आयो बि न। ऐं हिनखे बि छिकी
बलोच खे तूं कंट्रोल कोन थो करे रख एक्टिंग हो न बलोच साहब एक्टिंग हा एक्टिंग हो हा हिन खे वरी जो ज़ाहिर आहे की इंसानु आहे उहो हिनखे ख्वाहिश थिए थी त मां कंटिन्यू कयां ॿियो मां बलोच साहब सरकारी तौरु तव्हां चओ था त घणो करे जीअं सरकार चवंदी तीअं कंदो हा छाकाणि पीउ साहिबु पघार जेको जेके बि माण्हू आहिनि उहे जॾहिं पीउ साहिबु पघार वॾे खे जॾहिं फाई आई तंहिंखां पोइ किसो ख़तमु थी न उहो धार त कमु उनजे न उनजे सां अटैच जेके बि माण्हू आहे उनजा हुर हा या उनजा हमदर्द या उनजा साथ जेके बि हुआ उन खां पोइ पिंगला हुआ सरकार खे मुखालफ़त कॾहिं कॾहिं हिमायत न करे मुखालफ़त कोन हिते बि ईअं थियो जनरल पॉलिसी अॼु आहे अॼु ताईं चवंदो आहे पीर त पाण न न त पीर साहब चयो पाण जेको गुज़ारे वियो न हरी मर्दान हा उन बि चयो त पोइ असां लाइन इहा वरिती त मूं पंहिंजे हुरनि खे मुआशी तौरु समाजी तौरु कुझु पाण भरो करण जे लाइ हुननि खां उहो ठीकु आहे तंहिंजे करे इहे माण्हू हिन लाइ ॼाइनि ई कोन के जेको पीर साहिब सां गॾु हो उहो माण्हू गवर्नमेंट जो माण्हू थी सुठो थियो हलो अॻिते हाणे ॿिया केरु आहे तव्हांजे ख़िलाफ़ु जाम साखी खां सवाइ जाम साखी ख़िलाफ़ु कोन हो जाम साखी जो चवण ई हो जाम साखी दिलबर माण्हू हो यार उनखे खाम खां मिसइंटरप्रेट कयो वञे हाणे त गुज़ारे वियो आहे मुंहिंजो त जानी जिगर दोस्त हो त इन्वेस्टिगेट कयूं हाथ में न उनखे पोइ था ॾिसो ही जो 4 ॼणा हुआ जाम साखी जो चवण ही हो त ही ब्यूरोक्रेट आहे उहो तव्हां हिन चकर में छो था कयो तव्हां सिधो सो क्लास सिस्टर गॾु वारी ॻाल्हि कयो ऐं मज़लूम जी हिन जी कयो बाक़ी हिननि में खुद में न पोइ हिन जे त ख़िलाफ़ु हो न हुन त चाहे पियो त कुझु गोड़ थिए गोड़ पियो हले पर गोड़ जो इशू खे सपोर्ट करण लाइ तयारु न हो न ठीकु आहे माना तव्हांजी लाइन टो न पए कई न जाम हू चवनि पिया त हिन तहरीक जे करे ब्यूरोक्रेसी खे सपोर्ट करण जे करे असांजी ओवरऑल पाकिस्तान जी तहरीक आहे या सिंध में जेके बि असांजूं क्लास करण वारी तहरीकूं ॻोल्हनि उन्हनि खे धकु लॻे उन्हनि खे धकु थो लॻे त माण्हू पोइ नेशनल वारे पासे में घणो पिया अचनि उन पासे पिया बाद में कमरे ईंदासीं त पर उहो ख़ासि को असरु कोन पियो छाकाणि जाम साखी न को उहिदेदार हो न को का ॿी का ॻाल्हि हुननि जी हुई हा हुननि हिकिड़ी ॻाल्हि कई हुई ऐं ॿई पॉपुलर हुआ बि ऐं जाम हिननि जो बैकग्राउंड असां खां बिल्कुलु वेल इंफॉर्म्ड हुआ हिननि खे जीअं हिन जो गुलाम लगारी मामो हो हुनखे सॼी ख़बर हुई किसे जी शुरू खां वठी आख़िर में चाहे पाकिस्तान चाहे आज़ादी चाहे ख़ुदमुख्तियारी चाहे सिंध चाहे पंहिंजी कहिड़ा कहिड़ा लीडर आहिनि कहिड़ा कहिड़ा माण्हू हिन सां मिलियल बि हुआ जाम सां कीअं साॻियो हाल हीअ पुछण वञण जे करे आज़ाद न थी चाहे न थी पली जो हफ़ीज़ गुरे जी हिन सां उथंदो वेंदो हो न जेके नैब हिन सां गॾु हो अटैच हो सॼो ग्रुप हुननि जो जाम इलाही ख़बर हुई असांजे मुंहिंजे मुक़ाबले में न न उहो त ठीकु आहे त ॿिए नमूने जा माण्हू बि हुआ न त इन करे उन्हनि खे ख़बर सर्किल्स ॿिया हुआ न उन्हनि जा सर्किल्स ॿिया हुआ ठीकु आहे हा बिल्कुलु हुनखे हाणे उन में जागिल हुआ बेदार हुआ वधीक एज़ अ पार्टी नेप जो को रोल आहे 4 मार्च खां अवल बिल्कुलु आहे छाकाणि उन ज़माने में काफ़ी तरक़ी पसंदि ॻाल्हियूं हे कंदा हुआ इन सां GMC सां ख़ान गफ़ार ख़ान गॾु हो वली ख़ान वारा ॻाल्हियूं ॿिन्हिनि जूं कंदा हुआ पुलिस साहिबनि सां गॾु हो कोन त हफ़ीज़ गुरे प्रेसिडेंट हो उहो घणी आरज़ी प्रेसिडेंट हूंदो पर हुओ ज़रूरु हुन में कुझु अरसे लाइ ऐं जाम साॻी शामिल हो हुननि जो उहिदेदार कोन हो पर ही बात वरी चई हू उस्मानी हूंदो जनरल सेक्रेटरी हुन सां मुंहिंजी मुलाक़ात हा हा उन शुरूआती उनखे पोइ एम किम जो हक़ीक़त में बानी उहो हा उहो या नवाब मुज़फ़र पॉलिसियूं सॼियूं हुनजो उस्मानी जूं ॾाढो हुनजो इहा सॼी हले तव्हां ख़बर आहे नेपियो सदर हो हा मूंखे ख़बर आहे बाद कंहिं ठीकु हो हुन माण्हू खे जेका सही तरह सां तव्हांजी भेण हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी कमु करे वई मुंहिंजे दिमाग़ ई कराए
त बाबा सिंध जी का पार्टी कान्हे, हिकु सिंध जो कोई लीडर ई कोन्हे। सिंध प्योर सिंध जे हवाले सां का पॉलिटिकल पार्टी कान हुई, तंहिंजे करे ही माण्हू उन वॾो नुक़सानु पहुतो। उन्हनि सां को डील करण वारो माण्हू कोन हो सिंध जे हिकिड़े सां डील करे, ऐं वॾी कुशादा दिली वारो हुआ, पर तंग नज़र ऐं दिलि लथड़ी। हिकिड़ी नंढड़ी साई वठूं, साईअ खां पोइ मां तव्हां खां पुछां थो भला उहा कल्मिनेशन पॉइंट कीअं आई, ऐं ही तव्हांजो नेटवर्किंग छा हुई बसियुनि जे लाइ, ही माण्हू गॾु करण लाइ, माण्हुनि खे ॿुधाइण लाइ, इहो मूंखे सॼो ॿुधायो त जॾहिं कुझु बि कोन हो उन जे बावजूदि तव्हां ही सभु कुझु कीअं कयो। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ हाणे चौथी मार्च वारे ॾींहं ते पहुचण वारा आहियूं। असां सां गॾु रहिजो।